सोबोदेरो लॻो ठला बख़्श शेख जे रहवासियुनि मसमात नज़ीरा भट्टी नाज़ण भट्टी ऐं ॿियनि चवणु आहे त असां पंहिंजे घर में वेठा हुआसीं त गुलाम हुसैन भट्टी संदसि पुट ऐं वलियो भट्टी वारा असांजे घर में घिड़ी आया। मुंहिंजे नौजवान धीअ 18 साला पशीमीना खे अगवा करण जी कोशिश कई त मुंहिंजे मुड़ुसु नाज़ण भट्टी पुटु अज़ीज़ुल्ला भट्टी मज़ाहमत कई। जवाबदारनि नाज़ण खे धक हणी ज़ख़्मी कयो ऐं असांजे दुकान मां 1,90,000 ऐं सामान फुरलुट करे फ़रार थी विया। हुननि SSP खैरपुर SHO सोबोदेरो खां मुतालबो कयो त वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कदम खणी फुर कयल सामान वापसि कराए तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 828। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।